अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरे HRJDO न्यूज़ आया वज़ीर हुनर नवाबशाह मां ख़बर शामिल कयूं था। AK डायरी जी जिसाफ ज़िला नवाबशाह पारां सिंध में धारियन खे जाली डोमिसाइल जारी करण वारे अमल ख़िलाफ़ जिसाफ अॻवान सैयद नासिर शाह, जिसकम ज़िला सदर अली रज़ा ख़ासकेली, मुनीर अबड़ो, सैयद आकिब शाह, काशिफ लाखो, हन्नान अब्बासी ऐं ॿियनि अॻवानी में प्रेस क्लब ॿारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो कंदड़नि चयो त सिंध कंहिंजी जागीर न आहे जो हुते धारियन खे जाली डोमिसाइल जारी करे धरती धड़ियुनि जे हक़नि सां नाइंसाफ़ी कई पई वञे। हिननि चयो त सॼे सिंध में ॿाहिरां खां आयल गैर सिंधी ऑफिसरनि हज़ारनि जे तइदाद में पंजाब KPK ऐं ॿियनि इलाइक़नि जे माण्हुनि खे जाली डोमिसाइल जारी करे असांजे नौकरियुनि ऐं तइलीमी इदारनि में मिलंदड़ सीटुनि ते धाड़ो हयो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हिननि चयो त फौरी तौर ते सॼे सिंध जे ज़िलनि में साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कराए जाली डोमिसाइल जारी कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। हिननि चयो त जेकॾहिं जाली डोमिसाइल रद्द न कया विया त एहतजाजी तहरीक तेज़ कई वेंदी। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।